नदी साईं जो सौट भी, नदी साईं जो नाथी भी, ऐं नदी साईं जे हथ में पलजण वारो प्यारा मुसलमान भाइयों, जे वक्त अल्लाह का हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान फरमायो तन सबका अदबे मुरते मौला अली कलम पढ़ो सुभान अल्लाह मासूम संगत मासूम अल्लाह का हबीब हज किया हज करे
तहकीक जाया जेको नालो गदीर खुम उन मकाम ते अल्लाह पाक ने हकीम फरमायो तो उठो घोड़ा खाली करो हिते महफिल कयो मुझे दा मिंबर रखो मां के खिताब फरमाया सफर मदीने पैदल खान सभी साहबा किराम गईया अल्लाह के हबीब आए थे कुरान पढ़ी अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम सुभान अल्लाह शामा आती साथ होती बेखुदा सब नाल जो सही तवा असा की साथ होती शर्म उन दौर में न अज जे कई को मोमिना उनके साथ होती बदी फरमायो छा मां तव्हांजे बच्चन जो तव्हांजो वारिस वली न है सभिनी हथ कयो असांजा सन असांजो सन असांजो असांजे बच्चन जो मालिक जो वारिस वली मौला सुभान नबी साईं हज़रत अली साईं जो हथ हुजे फरमायो मोमिना ने जड़ी मां वालो वली वारसाया मौला आया अज खां जन जन जो मौला मां मोहम्मद आया उन जो मौला हजरत अली शेर खुदा भी आहे
मोहम्मद रीमा को पोड़ो हजरत अली पे अखरोट रखा पोड़ो अखरोट आए सक वो टोल में पत्थर आवे या हथोड़ो हटे तो साईं का वे ज़ाहिर टुटा नहीं एकरे उन पोड़े इधर पूछो वो आवाम असाब के केरा के खैबर के दर्द हो खैबर पता जो अली से केरा तो वो पोड़ो आयो साइकिल से काम तो हेड़ा में अखरोट जो टुटो था खैबर की खैबर तो दर्द के मौला अली साहब की कैफियत में बैठा आज फरमाया पूछने वाला ओ दरबारो मां पहली ताकत से बोल खड़े हो ईमान की ताकत से खड़े हो अजमी के करीब किथे खैबरा के करीब खैबर में अली की जवरता अल्हम्दुलिल्लाह अली से खुदा रो ईमान की हुई जो आवा है वठी लो खैबर फतह करना हैदर को शेर खुदा मुझो मौला शेर खुदा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद के सिर्फ दहरी मसलन अज दो हिकिड़ो माण्हू आयो उनखे खार लॻी उठ वो साहबनि जी मजलिस में महफ़िल में सलाम करे मूंखे ख़बर आहे तव्हां ॾुखाइल आहियो अल्लाह जा महबूब दादा दादा ख़ुदा खे अवां सभु रुअण में आयो ग़म में आयो रोगा तौगा मुंहिंजी जल्दी दिल हो न खलू जे हो चली न छमा लपना छाया कई कास लगाग दिया बाबू जे हो चली न छमा लपना छाया हज़रत बिलाल रज़ी अल्लाह गलिर में बर रोए सुख फिटी आखिरी जात वरतई यार मुझी दिल हारे मदीने में घुसी खाते करे जिन जायत ते हबीब सां गॾु हुआसीं महबूब नजर ही लो आज हबीब नजर को दिल भी वही दिल बर भी लो दिल भी वही दिल बर भी लो आओ ये सहा ये सूर वही चाहे मारने चाहे जाए मुँह कयूं मंजूर वही रोदे मदीनो छॾे हलियो मुल्क शाम में विझी रहियो रात जो हज़रत बिलाल मुल्क शाम में सुनो तो अल्लाह ने महबूब रात जो ख्वाब में इशारो कयो फरमाया बिलाल मेरे
रोदे बिलाल शेली कपड़ी लिखे आधी रात हल हल रहम जिंदगी दिलदार के बारे में हल हल रहम जिंदगी दिलदार के बारे में भूख सुख में जाऊंगा सी मन छार के बारे में अब बिलाल आयो मदीने में तो वरी रोज थी नरड़ा ॿार आया माण्हू भेरूं पुछी करियूं सभु ॿार निकिरी आया नंढड़ा ॿार रोई पंहिंजी माउनि खे पिया चवंदा मां बांगो त मोटी आयो इमाम अञा कोन बांगो मोटी आयो बिलाल नज़र अचे यतीमनि जे मथनि ते हथ रखण वारो अल्लाह इन ॾींहुं को माण्हू आयो पुछाते अदाना में वसी रसूल केरा साहबा नाम फरमान लगा हज़रत मौला में शेर वो हज़रत अली साईं जे हलिया फरमान तव्हांजो नालो अली आहे ऐं वॾी अना मदीनतुल इल्म वाली इक़बाल वा अवाम अना दारुल हिकमा वाली इक़बाल बाबुल फरमा इल्म जो शहर है उन जी दरवाज़ो मौला अली मां हिकमत जो घर आहियां उन जो दरवाज़ो अली सुभान अल्लाह बाक़ी साईं हिकमत जो दरवाज़ो मौला अली से नमाज में वञनि था हिकिड़े माण्हू जो रुक कयो नमाज़ जी तकबीर ओला निकिरी वञे उन सवाल कि मौला अली साईं उहे कहिड़ा जानवर आहिनि जेके बचा थियनि उहे कहिड़ा जानवर आहिनि जेके बेटा थियनि उन सम्झो त हिकु कहिड़ो नालो ॿुधाईंदो साईं मुनी पाण फरमायूं जिन जा कन ॿाहिरि उहे बचा थियनि जिन जा कन अंदरि उहे पेट मौला अली साईं का पूछो साईं कुरान जो मिसाल दो साईं मरना कुरान कीअं ये पानी साईं मतलब मौला अली साईं फरमाया कि पानी गैर आबाद जमीन आबाद करो कुरान की दिल में दुआ गैर आबाद दिल आबाद सुभान अल्लाह साईं दो मिसाल साईं फरमाया कुरान कीअं ये पानी साईं ये मतलब फरमाया कि पानी हर शय के धोई साफ पाक करो ये कुरान भी अंदर के धोई पाक साफ सुभान अल्लाह बाबुल हुकमत हाणे उन अचण वारे माण्हू पुछो साईं जेकॾहिं तव्हां बाबुल इल्म बाबुल हिकमत त मूंखे सुञाणंदा मां केरु आहियां खान लॻंदो मस्सा कुंड साईं फरमाया मां तोखे बि सुञाणंदो तुंहिंजे अबे खे बि सुञाणंदो सुभान अल्लाह उन अचण वारे पुछो मौला अली मुंहिंजो नालो ॿुधा साईं फरमायो तुंहिंजो नालो तारमा तारम ऐं फलाणे ॻोठ में हुई तुंहिंजी उमिरि हिन वक़्त में 450 साल तो पंहिंजे क़ौम में ऐलान कयो त बुत परस्ती छॾे ॾियो ॿियूं ॻाल्हियूं छॾे ॾियो अल्लाह जो आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे जंहिंजे अचण सां तव्हांजा दीन ख़तमु थी वेंदा उन्हनि चयो ही कहिड़ो थी वियो उन्हनि माण्हुनि जी क़ौम वारो ॿुधी तोखे फलाणे खूह में उछलाए पर तूं मुंहिंजे हबीब सां मोहबत रखंदो हुए सचे
सच्चे रसूल इन जे करे अल्लाह सी मलाइकन जी ड्यूटी लगी कि तोखे खाराईंदा प्यारींदा पर रहनि ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त करनि पोइ जॾहिं तुंहिंजी क़ौम जे मथां अज़ाब आयो ख़तमु थी विया तूं अल्लाह जे हबीब जो दस पुत्र पुछंदे मके आए मके मां तोखे ख़बर पई त मदीने आयो ऐं तोखे ख़बर पई आहे त अल्लाह जो हबीब अल्लाह खे प्यारो थी वियो आहे असल तुंहिंजो नालो बिदर आहे पी जो नालो दारो बिदर बिन दारो अञा कुझु अल्लाह से ये छो कयो वो तो मशहूर आते आए पर ये क्यों छो अल्लाह से ये भी फरमायो जरूरी ना है माफी जरूरी ना है जेकॾहिं मां मदा मां पैदा के तो करे सघां थो बग़ैर पीउ मता सम्झो त अल्लाह पाक जोड़ीअ जो मोहताज आहे न हे त मुंहिंजो हिकिड़ो सिलसिलो आहे ومن كل شيء خلقنا زوجين لعلكم تذكرون बाकी मां चाहियां त इहे करे मुदा साईं जे दिलो बाबुल हिकमत त ॿुधा उहे बचियूं कहिड़ियूं जॾहिं खां अल्लाह पैदा कयो तॾहिं खां हलनि पियूं खबर हुआ तेरी कब्र